नाज़रीन, टंडोलायर में कश्मीर में भारतीय राड खिलाफ़ कारो ॾींहुं मल्हाए रैली कढी वई। डिप्टी कमिश्नर जी हिदायतुनि ते एसी शिराज लगारी जगवाणी में एमसी खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे गुलाम रसूल ऑडियो। जी गुलाम रसूल जी बिल्कुल, कश्मीर में भारतीय बर्बरियत खिलाफ़ जो है कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। टंडोलायर में जो है मुख़्तलिफ़ स्कूल के ॿारनि पारां जो है हिन वक्त रैलियूं कढी पियो वञनि। कश्मीर के हक़ में जो है नारा हया पिया वञनि। हिन वक्त गवर्नमेंट सादिक फाउंडेशन स्कूल के ॿारनि ऐं उस्तादनि पारां जो रैली कढी वई है। प्रेस क्लब से रैली पहुती है। हिते उस्ताद शागिर्द मौजूद है। हिन खां पुछां छा चवणु आहे जो कि इन ॾींहं जे हवाले सां असां उन्हनि सां यकजहती जे तौर ते गॾु थिया आहियूं। आज़ाद कयो वञे, उहे उन असांखे बि आज़ादी आहे त उन जेके माण्हू कश्मीर में रहनि था उन्हनि खे बि आज़ादी खपे, उहे बि आज़ाद रही सघनि। त असांजो जेको रैली असां जेका अॼु कढी आहे उन जे ब्लैक डे ते त कश्मीर जे जेके माण्हू उन्हनि खे आज़ाद कयो वञे। कश्मीर ते जेको ज़ुल्म थींदो हुजे, कुछ हिस्सो जेको आज़ाद कश्मीर जेको आहे पाकिस्तान में हासिल आहे, जेको जम्मू कश्मीर आहे जेको भारत में मौजूद आहे। हिन वक्त भारत के कब्जे में तमाम तर जेके कश्मीर उन्हनि ते ज़ुल्म थींदो पियो रहे ऐं जेको सो इहो सरासर ज़ुल्म आहे कश्मीरनि ते जेको थींदो पियो अचे। ऐं असां मुसलमान असां चवंदा असां मुसलमान भाइर आहिनि जो है वो वहाँ पर कश्मीरी मुसलमानों पर नए नए किस्म के जुल्म सितम हो रहे हैं। वहाँ के फ़ौजी, बच्चे, बूढ़े, जवान कोई भी हो उनको नहीं छोड़ रहा, उन पर तशद्दुद कर रहे हैं। जी बिल्कुल, तव्हां हिते उस्ताद ने शागिर्दनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। चवणु आहे त कश्मीर ते जेको आहे सालनि तां भारतीय बर्बरियत जो शिकार थी रही आहे। जो कश्मीरी जेकी आहिनि मासूम जेकी कश्मीर उन्हनि ते ज़ुल्म जेको आहे बंदि कयो वञे। अक़वामी मुतहदा खे घुरिजे त इन ते जेको आहे पाण मुराद नोटिस वठी जेकी अक़वामी मुतहदा में जेको आहे आवाज़ु उथारे वञे।